दाद लगारी के हायर सेकेंडरी स्कूल के शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां तालका एजुकेशन ऑफिसर अब्दुल समी भुट्टो ख़िलाफ़ क्लासनि जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शागिर्दनि चयो त तदरुसी किताब न मिलण करे तालीम सख़्त मुतासिर थी रही आहे। इख़्तियारियुनि खे किताब न मिलण जूं शिकायतूं ॾियण बावजूदु को बि तदारुक हाणे थी सघियो। उस्तादनि ऐं शागिर्दनि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त TEO समीउल्लाह भुट्टो किताब वठण लाइ MPA नादिर लगारी जे बंगले ते वञण जो चयो आहे। हुननि तालीम खाते जे आला इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त TEO ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। ॿी सूरत एहतजाजी दायरो वसी कयो वेंदो। डेरोलाल में रोज़ानी कोशिश डिजिटल के सहाफ़ी साजन मीरजत की वालदा जो तीजो संदुस ॻोठ मौलिदिनो मीरजत में थी गुजरियो। तीजे तकरीब दौरान स्पेशल सेक्रेटरी औकाफ अताउल्ला शाह, टाउन कमेटी चेयरमैन बीबी अगवाणनि समेत सियासी समाजी शख्सियतुनि शिरकत कई। खैरपुर क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल से टक्कर थी पियो। नतीजे में एक औरत फौत थी वई। फोतीअ जी सुञाणप 40 वरनि जी मसमात गुल खातून के नाले सां थी। फोतीअ जे लाश के ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो। जमाल शाह में सैयद बिरादरी की ॿिनि धुरियुनि में पुराने तकरार तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान फायरिंग की ॾेवट में खादिम शाह सख्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मीअ खे गंदी जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। तलार लगबोच जामन कोसो में 25 वरनि जी नौजवान नारी फाव खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। फोतीअ जी सुञाणप ज़किया धीअ गुलाम मुर्तज़ा कोसो जे नाले सां थी। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश के अस्पताल मुंतकिल करे छॾियो। मोरो वाक़े के 5 केसनि जी ॿुधणी दहशतगर्दी तोड़ अदालत नौशरो फेरोज़ में थी गुज़री। NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा खान जतोई ऐं मसरूर जतोई समेत ॿिया अदालत में पेश थिया। अदालत पारां ॿुधणी 2 अक्टूबर ताईं मुलतवी कई वई आहे। अदालत ॿाहिरि मुर्तज़ा जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दिसंबर में 1 साल बाद चूंड थींदे नज़र अचनि थियूं। हुन चयो त इंतज़ामी यूनिट ठाहिण लाइ रिथ तमामु पुराणी आहे। इहा सोच ऐं ख्वाब ज़ियाउल हक़ जे ज़माने में बि इंतज़ामी यूनिट वधाइण जी ॻाल्हि थी हुई। बलदियाती निज़ाम तहत हर डिवीज़न चेयरमैन खे लेफ्टिनेंट गवर्नर तौरु रखण जी आछ कई वई हुई। असां उन वक़्तु बि मुखालफ़त कई त सिंध जीअं आहे ईअं रहणु घुरिजे। 27वीं तरमीम में लॻे थो त उन में कुझु न कुझु अहिड़ो ज़रूरु आहे। कंहिं न सोचियो हो त सूबनि में ग़लति हुक्मरान अची वेंदा। 18वीं तरमीम जा हामी हुयासीं। 18वीं तरमीम ऐं NFC एवार्ड जो ग़लति इस्तेमालु कयो वियो आहे।